मुल्क में पखड़जंदड़ कोरोना वायरस खां बचण लाइ मलीर वासी नौजवाननि पंहिंजो मथो कूड़ाए छॾियो आहे। मलीर जे बिन कासिम में क़ाइम मज़ार खान जोखियो जे सवे नौजवाननि दुकान बंदि हुजण जी सूरत में पंहिंजी मदद पाण तहत मथा कूड़ाइण जो सिलसिलो जारी रखियो आहे। कोरोना वायरस खां बचण लाइ अली ॾिने, मुख्तियार, जुमन ऐं ॿियनि सभ खां वधीक नौजवाननि हिक ॿिए जी ठोड़ कई। नौजवाननि जो चवणु आहे त मुल्क जो अवाम हिन वक़्तु कोरोना वायरस जे ख़ौफ़ में वरतल आहे ऐं असां रब ते तवक्कल कंदे सॼे ॻोठ जे नौजवाननि, पोढ़नि ऐं ॿारनि जा पंहिंजी मदद पाण तहत मथा कूड़ाया आहिनि। हुननि चयो त असांजो अक़ीदो ऐं ईमान आहे त जंहिं बि शख़्स मथो कूड़ायो त उहो कोरोना वायरस जी वबाई बीमारी खां महफ़ूज़ रहंदो। नौजवाननि सॼे मुल्क जी अवाम खे अपील कई आहे त उहे बि वबाई बर्ज़ खां बचण लाइ मथा कूड़ाइनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।